मुल्तान वारो साईं हज़रत ख्वाजा बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी इन जी मुर्शिद जो नालो आ शेख शहाबुद्दीन सुहरवर्दी उन बुजुर्ग 40 सालन ताईं के जो बंदे कोन लुटो ए बुजुर्ग 40 साल गुजरी चुका है आवाज न सम के जे नाले चंका फलानो हेड़ुआ आवाज चौथा न सुठुआ हलुआ मां सुठो कोन है ए छुथा जो आप में मुखे बे जाए बरसा में इंदाई कोने के मां हर वक्त पंहिंजे बंदे नजर करे पंहिंजे नफ्स जी इस्लाह कमो ए थे खुदा जा वली सदाई वली सजोड़ी प्रावे बकड़ी सदाई बुजुर्ग सजोड़ी केड़ो कादरिया देखो मदीने जे मीर जे गौसे आजम जे फरमान मुताबिक हाने तुर्की में कोई बुजुर्ग में मुसारफी में गलाई शेख उबैदुल्लाह कादरी 90 साल उन जी उम्र सैयदा उन जो पी उन जो डाडो पर डाडो इन तुर्की में दिमिश्क में मिस्र में यमन में कादरियत के फैलायो आ ओ पे चवे मुके बुझा पुत्र असा जो मुर्शिद गौसे आजम को चए तो जेको मुझो मुरीद आ ओ बेजे एबन के निसे हर वक्त नजर रखे पंहिंजे एबन जे मथा रखे त हिन दुनिया में भी बेड़ा पार अगी दुनिया में भी बेड़ा पार थी गौसे आजम उनके बज मुरीद समझे खुद जो बेजाई बचा सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीबल्लाह इन्नल लज़ीना यतलूना किताबल्लाह जेके मन अल्लाह जी किताब जी तिलावत कनो है हर किताब जी तिलावत करने वाली हस्ब खुद मदीने के साईं में मौजूद है अल्लाह ताला फरमाया लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमता व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी दलालिल मुबीन ईमान वारन ते अल्लाह जो एहसान नक दिले एहसान कन दिले एहसान अखी दिले एहसान माल दिले एहसान बच्चा दिले एहसान तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी बिन हम्बल हदीस जो किताब इन दिनी में रिवायत मौजूद है कि मदीने शरीफ जे शहर में एक दफे मस्जिद नबवी में हुजूर जा सहाबी बैठा है साईं करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंज सहाबन के बैठे ॾिसी फरमायो मा अजलसकुम अजे छाला बैठा हो अर्ज़ की या रसूल अल्लाह जलसना नज़कुरुल्लाह व नहमदुहु अला मा हदाना लिल इस्लाम व मन्ना अलैना बिक अजे हेतरी नथी करे अल्लाह जो ज़िक्र था कयो रब जो शुक्र था कयो जे इस्लाम जेड़ो दीन ॾिनो ऐं पहुचेड़ो नबी ॾेई करे असां ते करम जात कर वसाया अॼु ते ख़ासि शयुनि जे ॻोठ में अली असीं छाला वेठा आहियूं त मौला तुंहिंजा करोड़े असां ते करम है पर मदीने जेड़ो हबीब ॾेई करे साईं ॾेई करे असां ते अहिड़ा करम थिया अथई जो असांखे गुमराहनि मां कढी करे हक़ जे वात ते आणण वारे हबीब जी दामन असांखे नसीब फरमाई सुभान अल्लाह हथ में दिखणी जो सुभान अल्लाह हाणे सहाबन खां नबी से इहो पुछो शहर मदीने जो है इश्क़ मोहम्मद दिल में मेरे वो काश जिन्हों तक जा पहुंचे असांजे दिल में नबी जो इश्क़ ऐं उहे माण्हू जेके उन मंज़िल ते पहुता फरमाया तो जाऊं मैं जिधर सब लोग कहें दीवाना है दीवाना है दीवाना है हितां जे मदीने वञूं त पोइ छा कयो एतिरो क्यों सुस्त खड़े हो दिल वालो
जी भर के पियो, जी भर के पियो, खाली न जाएगा कोई यहाँ से। ये हाशमी लंगर खाना है, लंगर खाना है। तकरी बेउदा तपजा बाबा कुछ बड़ी जो बदला आखिरी दस्तगी नहीं रुगी सारो जो तलहर जी तेरा साइफर में बचाना बेटा हूँ क्योंकि ऐसी बेटा हूँ अल्लाह जो शुक्र करती हम तो पिया के अल्लाह जो मौला तो जाए सारा जो साईं जो हो सके दिनों से जो साइफर में वो कसम करो जो सीख अल्लाह कसम बार फरमाए माता ती तुम मत जी करी कसम कौन भी होना वो कितना थे एक बार पर हीर भी मुटाओ मुखे जे जी या रसूल अल्लाह ही फरशते वे ही तू जो जिक्र पिया कन अरशते रब मलाइकन में हिनन ते फख्र पियो करे। अज मौलाना अली रजा जी सदते अचण वारो खुदा ता ते फख्र पियो करे जो जिसे रसूलुल्लाह जो जिक्र थी जुआ उन्हन जान के रब पसंद कंदो सुभान वो जब मुझे महबूब जो मट मिस्री गोला जी में थई पक भला पेश कर हिन जो मोहन सॼो ॾींहुं निंड न अचे रात जो ॿार खे बि शिरक पकड़ लाइ पर साईं जे चेहरे जो झलकूं त निहार तूं मुंहिंजे महबूब जो मट मिसल कोला दिल थई पग भला पेश कर सोहणे नगदार निर्मल नबीउल हुदा जहिड़ो ॿियो मुस्तफा पेश कर अगेड़ो दुनिया ते ॿियो कोन इंसान चीजें जे हुस्न ते खल्क हैरान यूसुफ सगदो मुझे प्रिय सा हथ मथे खणी जो अहिड़ो माहे लगा पेश कर अकीदे जो सुन्नी पक्को रहे हेडे होडे लोना नहन तुमको मेघ बारण जो को फीलन जो वो ओडन जो बच्चो नहीं तुझे बटन जे दिलन में बे नबी करीम जे इश्क जो आयु त झलकू हुयो जो हिते बैठे सरकार जे जलवन खे ॾिसंदा हा असां जे वाल साहब जो उस्ताद साईं मौलाना हाजी मोहम्मद तलाई पियो चवे अबासी व्यासी मदीने में उते मदीने में ख़बर पई त पर्देदार माइन में के मायूं वेठे बाहुन के हीअं पियूं कर के जो बाबा ख़ैर आहे छा तूं कयो क्यों वेठूं कहते हूं असांजा नंढड़ा ॿार सिंध में रोअन पिया उन सिंध में रोतड़ ॿारनि खे मदीने मां पींघे मां लोॾारे हे तो नबी करीम जा औलाद को बि वली वहाबी कोन थव को बि वली बदमज़हब कोन थव अल्लाह जी हबीब जा दीवानो हिक हिक वली खे जांच भिटाई साहब असां तुझे जे पारे जो बा भी हुजे त बादशाह पीर खे सॾु कोन करे चवे थो पीर मुंहिंजा बादशाह सुभान हिंगलाज वियो ते जोगिन जी करामत के मने तसरुफ के टोड़ी जो ते मारियो शाह साहब के तसरु मारियो शाह साहब जो मारी तो जो मान दण को सुभान अल्लाह सत्य थो करे पंजी कामिल मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी के चाहे तो पीर मुझो बादशाह जीलानी जलील तादला दरगाह जा खावंद जा खलील असनी आगिया बाहर भी न वसील ताता मुझे दिल के दे दिलासा दलील जिल्लत कयुस जलील रस बादशाह बगदाद जा वो से फरमाया दिल को थोड़ी जमीन के इशारो करण तो जो कम क्या करामत बादशाह भी सही दिया
जमीन खे इशारो करण तुंहिंजो कम भिट जे तरन ते पहुचाइण अब्दुल कादिर जीलानी जो कम वलियन सभिन जो साईं मुंहिंजो दस्तगीर वा बिया पीर तुंहिंजा मुंहिंजा ही पीरन जो पीर वा अल्लाह ताला हिकिड़ी ॿी मनक़ब हिननि खे ॿुधाया सुभाणे अल्लाह घटि था चवनि त कोन थो ॿुधायां जंहिं बेओखीअ वेल जाते सारियो यारीअ वारे पीर बेड़ो तारियो दिल सां सॾे जंहिं बेओखीअ वेल जाते सारियो यारीअ वारे पीर बेड़ो तारियो हथ खणी जो मोमिन जो दिल बर्रा दस्तगीर असां सुनन जो रहबर अल्लाह खुश करे मस को जागिया हो गया हथ खणी जो मोमिन जो दिल बर्रा दस्तगीर असां सुनन जो रहबर धणीअ जे जान खे पुकारियो यारीअ वारे पीर बेड़ो तारियो चाहड़ी हिन सां मिठा कोन ठहंदा इश्क वारनि जा अञा कम ठहंदा सच हुजे प्यार हुजे तागड़ई हिन सां मिठा कोन ठहंदा इश्क वारनि जा अञा कम ठहंदा ध्यान सां ॻाल्हा हिकु बिल धारियो जो ही बात है वीर के कोता मजे ध्यान सां ॻाल्हा हिकु बिल धारियो अरे हथ खजा यारीअ वारे पीर बेड़ो तारियो लक़द मन्न अल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअथ फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम या लिखियल असां ॿोली बड़ी टोटकड़ा यादि कंदा सुभान अल्लाह कुछ मोहब्बत हुजे त वरी ॿिए दफ़े चवंदी पूरी ॿुधायो ईमान वारनि ते अल्लाह जो एहसान इन्हनि मां शान वारे रसूल खे मोकिली उनजी हिकिड़ी वस्फ़ इहा आहे पोइ ख़ुदा जो क़ुर इन्हनि जे मथां पढ़े थो ऐं इन्हनि जे अंदरनि में जेका कटा सरकार जे नज़र खे अहिड़ो त पावर आहे जो अॼु बि मदीने मां वेही करे मूं जहिड़े के कमीने जे मथां नज़र फरमाइनि त साईं असांजे अंदरनि खे उजारे फरमाए सघनि था ऐं उन खां अलावा इन्हनि खे क़ुर ऐं तानाई सेखारे थो हुज़ूर जे हिजरत खां पहिरियां गुमराही में पर सरकार जा कदम जॾहिं दुनिया ते आया गुमराहन खे रसूलुल्लाह भॼाए फिटी कयो ऐं आशिक़नि जूं जिथे किथे नबी करीम जे मुहब्बत जूं लाइनूं लॻी चओ सुभान अल्लाह पहिरियों कमु कहिड़ो जेके माण्हू अल्लाह जे किताब खे पढ़नि तोते मोते बि लाज़िम मूं हदीस में पढ़ी सवेर अलैक बितक़्वल्लाह तव्हां ते अल्लाह जो ख़ौफ़ लाज़िम फरमायूं इहो असल इहो अथव ऐं उन खां पोइ फरमायूंसि अलैक बितिलावतिल क़ुर खणो असांजे सिंध जो हाफ़िज़ साहिब उसके मशहूरी शरीफ़ वारनि जो जोड़ो साईं हाफ़िज़ इमाम बख़्शूमरो उनजो हिकिड़ो शागिर्द मिलियो कि असां वेठा उस्ताद से वेठा हूंदा हुआसीं असांजे उस्ताद साईं खे कॾहिं बि दुनिया जी कचहरी कंदे कोन ॾिठो हर वक़्तु मस्जिद में वेही अल्लाह जो क़ुर पढ़ंदो पोइ साईं खे कंहिं चयो त साईं भला मदीने शरीफ़ जी हाज़िरी ॾियो साईं चयो न मूं बासबासी आहे मां जेसीं ताईं 1.25 लख क़ुर जो ख़तम न कढंदुसि तेसीं ताईं मदीने न वेंदुसि 1.25 लख ख़तम कढी पोइ मदीने वियो पोइ बुज़ुर्ग चवंदा हुआ त को क़ुर जे कहिड़ी सूरत जो आमिल आहे को हिन जो को तबारक जो को यासीन जो को कुल वल्ला जो पर हाफ़िज़ साहब क़ुर जे हिक हर्फ जो आमिल सुभान
असां तव्हां खां भला ॿियो नथो पुॼे हर रोज़ 8 सिपारो पढ़ो ॿियो कुझु नथो पुॼे सिपारो त भली शइ आहे 2 सिपारा 3 सिपारा 4 सिपारा हथ ई कान्हे पियो अल्लाह जे क़ुर खे पढ़ पर कम से कम सुबह जे टाइम ते उथी करे पिटाए फरमाए थो सेवा कर समुंड जी जित जर वहे थो जाल समे वहन सीर में माणक मोती लाल जे मासू मिलई माल पूजारा पुर थिए फरमाए तू सुती सजेगी तुम वेड़े मोहन जी ओ जागा अखन के यादई न देई हथ तो पेही कचोके चरखे करे फरमाए तो सुता उठी जाग निंड न कजे एतरी अज न छजाव सॼी रात काबू हिकिड़े बोली तंगीर में लही त कन में जी चूसी बोला ल भला जवा थकजी पई चेर लहा त सही पर तंगीर जी पछाड़ी नथी लॻे सो मूंखे पछाड़ी लभी विया थोरी टाइम में फरमाए तू सुता उथी जाग निंड न कजे तरी तो भायो हमेशा इत माझा ते जो माग सुल्तानी सुहाग निंडू कंदे न मिले अलैका बितक़वल्लाह फइन्नहु रसूल अम्र कुल्लिही तक़वा लाज़िम बिउछा अलैका बितिलावतिल कुरान फइन्नहु नूरुल लक फिल अर्दी व ज़ुखरुल लक फिस समाए फरमाए कुरान जी तिलावत लाज़िम थी ज़मीन में तुझिला अल्लाह जी कुरान जे करे नूर हुंदो आसमान में नेकिन जा ज़खीरा हुंदा अल्लाह ताला फरमाए इन्नल्लज़ीना यतलूना किताबल्लाह ये कुरान पढ़ंदा आहिनि व अक़ामुस्सलात नमाज़ क़ाइम कंदा आहिनि व अनफ़क़ू मिम्मा रज़क़नाहुम सिर्रम व अलानिया असां जेको उन्हनि खे रिज़्क़ ॾिनो आहे उन में कुझु जमाई ज़ाहिर में ख़र्च कंदा आहिनि वरी ॿिए मक़ाम ते फरमाए तुम मसलुल लज़ीना युनफ़िक़ून अमवालहुम फ़ी सबीलिल्लाह कमसलि हब्बतिन अंबतत सबअ सनाबिल फ़ी कुल्लि सुंबुलतिन मिअतु हब्बा वल्लाहु युदाइफ़ु लिमन यशा वल्लाहु वासिउन अलीम कुरान बने में तो पढ़ू ना तो थक जी बात कोई मानू जे के अल्लाह जी राह में खर्च था कोई जे के अल्लाह जी राह में खर्च था करना कुरो जो मिसाल करे दाने वांगुर हिकड़ो दाणो हंदो जे मां 7 संग निकरंदा हर संग में 100 दाणो अल्लाह तो जिता मुझे राह में खर्च करे दिजो सुभान अल्लाह हिकड़े हमरा मुखे मिलियो वडो मानो मुखे जी अंग्रेजी में हिकड़ो किताब आ उन जो नालो आ रिच डैड एंड पुअर डैड मां जो न किताब में छा है जिसी उन किताब में हुन अमीर मानू हुन तरीका लिखिया त मां अमीर किथे मजो न इस जी वो वरी उन किताब के लिखो पर वरी दिल में ख्याल आयो त कुरान का वधीक अंग्रेज जो किताब कोन सुभान अल्लाह अल्लाह जो कुरान तो जे अमीर थियण चाहिए तो खुदा जे राह में खर्च कर शुरू कर मां रब पंहिंजे खजानन मां एड़ो तडी दो माए हिकड़े दाणे के पोखींदे 7 दाणा निकरंदा हर हिकड़े दाणे के पोखींदे 7 संग निकरंदा हर संग में 100 दाणा हुंदा मुंहिंजी मर्ज़ी आहे जेके मां बीणो करे ॾियां अॼु अहद कर ये ज़कात लाज़िम थई 40 पती अल्लाह जी ज़कात ॾे रब पियो चवे जेके असांजे राह में खर्च कंदा आहिनि अहिड़े वापार जी इन्हनि खे उमेद आहे जंहिंमें हरगिज़ नुक़सान कोन्हे को तव्हां रब इन्हनि खे पूरो पूरो अजर ॾे पंहिंजे फज़ल मां वधाए मां रब क़दरदान आहियां गुनाहनि खे बख़्शींदड़ बि मां आहियां इन्हनि जे क़दर खे ऐं मक़ाम मंज़िल खे वधाईंदड़ रब बि मां आहियां अल्लाह ताला असां तव्हां खे क़ुरान ते अमल जी तौफ़ीक़ ॾे क़ुरान ते हलण जी तौफ़ीक़ नबी करीम क़ुरान ॿुधण पसंदि फरमाईंदा हाणे नेट जो दौरान तव्हां वटि मोबाइल हूंदियूं तव्हां हर रोज़ क़ुरान ॿुधो 30 मिंट 40 मिंट कारी भला भला आहिनि कननि में तारो विझी क़ुरान ॿुधो हदीस शरीफ़ ॿुधो साईं फरमाईंदा हज़रत अब्दुल्लाह बिन मसऊद खे ताल या अब्दुल्लाह बिन मसऊद
जी सही इक़रा अलैहिल कुरान कुरान पढ़त मां ॿुधां साहबी तर्जुम या रसूल अल्लाह अकरो अलैका व अलैका उनज़िल मां तहां ते कुरान पढ़ा तहां ते त कुरान लथो साईं फरमायो न इन्नी उहिब्बु अन अस्माअहु मिन गैरी मुझे दिल थी जे त ॿियो कुरान पढ़े त मां ॿुधां जे तो मदीने जो शहर साईं वेठा मां वरी सूरत निसा शुरू कई अखियूं बूटे पियो पढ़ा जॾहिं इन आयत ते पहुतुस फकैफ इज़ा जिअना मिन कुल्लि उम्मतिन बिशहीदिन व जिअना बिका अला हाउलाए शहीदा मूंखे फरमायो बस कर इशारो जो अखियूं बूटे पे पढ़ियूं अखियुनि खे खोले ॾिसां त साईं रोअनि पिया संदन अखियुनि में पाणी आहे मुस्लमानो इहो क़ुरान आहे जंहिं क़ुरान जो अहिड़ो असर आहे जेकॾहिं ही माण्हू गुनाहनि खां बचे हा जेकॾहिं दिलि ते कट चढ़ियल हूंदी दिलि ते गुनाहनि जी गुबार हूंदी क़ुरान असर कोन कंदो हा आस्ते आस्ते क़ुरान पियो ॿुध क़ुरान पियो ॿुध क़ुरान पियो ॿुध क़ुरान पियो पढ़ इंशाअल्लाह इन क़ुरान जे सदके में हिन दुनिया में बि बेड़ा पार थींदई अॻी दुनिया में बि बेड़ा पार मौलाना अली रज़ा जी ख़िदमतुनि खे क़बूल फरमाए जन जन दोस्तनि हिन प्रोग्राम में तामन कयो अल्लाह उनखे खुश करे जनरेटर शरीफ इशारो ॾिनो त मौलवी साहब हाणे लहण जो टेम अल्लाह ताला तव्हां सभिनि खे आबाद फरमाए वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन ऐं निमाज़ जे बारे में नबी करीम फरमाइनि था पंहिंजे साहबनि खे मां उन बलोचिस्तान आवाज़ अचे पियो मां उन बलोचिस्तान मां चयो हिकिड़े बरोच जी में वई मस्जिद में मूं चयो बरोच हुजो त चिड़जो न भली था अचो हा पोइ बरोच जी में जो मस्जिद में वई त बरोच बेशमाम हो छिड़ाक चई भला शर्म कोन थो अचे मैं हूं मस्जिद में हाणे मैं मां कोन ईंदुसि खीर मां पींदुसि जो सही हो मैं हूं ॾे महिरबानी कर मुंहिंजी में हा ॿ लख रुपए जी में मां तोखे के ॾींदुसि चई न बाबा मां तोखे में कोन ॾींदुसि चई सही ख़ुदा जो नालो थी में ॾे में जानवर आहे भुलिजी सुलिजी आई आहे असां मां कॾहिं का पहिरां आई आहे मस्जिद असांजा माण्हू मस्जिद ॾे भुलिजी बि कोन था नबी करीम फरमाइनि था तव्हांजे घर जे साम्हूं नहर हुजे 5 टाइम उन नहर में केरु वेंजे फरमायूं हल यबका मिन दरनिही शैउन छा उन जे जिस्म ते मेर रहंदी साहबन चयो क़िबला 5 टाइम वेंजो मेर किथां रहंदी फरमायूं फज़ालिक मसलु सलवातिल खम्से यमहुल्लाहु बिहिन्नल खताया 5 टाइम नमाज पढ़े उन जे जिस्म ते गुनाहनि जी मेर कान रहंदी रब नमाज जे सदके उन जा बेड़ा पार करे अजाद कर आस्ते आस्ते नमाज पढ़ हिकड़ी पढ़ 2 पढ़ 3 पढ़ अल्लाह कंदो 5 ई पढ़ी वेंदे वो एड़ो मज़ो ईंदी जो चंदे त ख़ुदा जे घर मां निकिराई न हर वक्त अल्लाह जे घर में वेठो हुजां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना आमीन या अल्लाह साईं वारनि जी महफ़िल क़बूल फरमा आमीन साईं वारनि जन जन दोस्तनि ख़र्च कयो उन्हनि जे रिज़्क़नि में रोज़नि में बच्चनि में मालनि में उम्र में औलाद में इज़्ज़तुनि में बरकत ही जमात जेका परे वेझे खां आई आहे वो मुंहिंजा करीब रब तूं असांखे ॾिसी रहियो आहे असां तुंहिंजे हबीब जो ज़िक्र कयो आहे असां गौसे आज़म अब्दुल क़ादिर जीलानी सुहिणे जो ज़िक्र कयो आहे असां तुंहिंजे क़ुरान खे पढ़ियो ऐं ॿुधो आहे या अल्लाह असांजे गुनाहनि खे बख़्श फरमा या अल्लाह हिन सॼी जमात जा बेड़ा पार फरमा मौलाना साहब जी ख़िदमतुनि खे क़बूल कर जन जन दोस्तनि तामन कयो उन्हनि जे रिज़्क़नि में रोज़नि में बच्चनि में मालनि में उम्र में औलाद में इज़्ज़त में बरकत अता फरमा सॼी जमात जा मौला बेड़ा पार फरमा बरकत इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन ला इलाहा इल्लल्लाह